अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो ऐं सुबुह जा थिया आहिनि 12:30। इलाही देरि सां मां हीअ व्लॉग शुरू करे रही आहियां। काफ़ी देरि ताईं त सियारो आहे, सीउ आहे, त हंध में ई पई रहियसि। उन खां पोइ 11 बजे कम वारी माई हली वई त पंहिंजो नाश्तो ठाहिण वेई। 11 बजे मां नाश्तो कयो, छो त वॉक खां सुबुह सवेर जॾहिं वापसि आयमि मूंखे बुख लॻी त मां कुझु हल्को फुल्को खाई छॾियो। त पोइ मूंखे तकड़ में बुख न लॻी, उन में टाइम लॻो। ज़ाहिर पचाइण खाधो अधु कलाक खनि, कुझु वीडियोज़ एडिट कयमि, कुझु मैसेजिस कयमि, कमेंट्स जा जवाब ॾिनमि। इहो रोज़ु थींदो रहंदो आहे। ऐं हाणे बि हिन महिल ॿाहिरि मां इन करे अची वेठी आहियां जो लाइट हली वई आहे। अंदरि मां कुझु बि नथी करे सघां, कोई वीडियो नथी ठाहे सघां। ऐं गोड़ पाड़े मां जनरेटर जो अचे थो, ॿार बि घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि, उन्हनि जो बि कुझु गोड़ आहे। मूं सोचियो कुझु ॻाल्हियूं करे वठिजनि। तव्हां ॾिसो था रोज़ानो मां कुझु न कुझु क्रिएटिव कमु कयां थी, कुझु न कुझु ठाहियां थी। चाहे उहो घर सजाइण जे बारे में हुजे या कोई क्राफ्ट हुजे, कुझु बि हुजे। छो त जॾहिं बि कोई माण्हू पंहिंजी पसंदि जो को कमु करे थो न, त उहो माण्हू ॾाढो ख़ुशि थो रहे। त इन करे मुंहिंजी तव्हांखे सलाह आहे त तव्हां अगरि के घरेलू औरतूं आहियो, मर्द आहियो, केर बि ॾिसे थो हीअ मुंहिंजी वीडियो, त तव्हां इहा कोशिशि कयो त तव्हांजी काई हॉबी आहे, तव्हांजो को शौक़ु आहे, उनखे ज़रूरु टाइम ॾियो, थोरो या घणो, पर उनखे पूरो करण जी कोशिशि कयो। तव्हां इलाही ख़ुशि रहंदव। पोइ जॾहिं असां पंहिंजी पसंदि जो कमु करे वठंदा आहियूं न, त ॿियूं ज़िमेदारियूं पूरियूं करण बि असांखे ॾुखियूं न लॻंदियूं आहिनि। त इंसानु हिकिड़ो उदास ऐं ग़मगीन ऐं हिकिड़ो डिप्रेस रहंदो आहे फुल टाइम। त हीअ तव्हांजूं हॉबीज़, तव्हांजा शौक़ु तव्हांखे डिप्रेशन खां बचाईंदा आहिनि। ॿी ॻाल्हि इहा चवंदमि त अगरि तव्हां मां कंहिंजा बि नंढा ॿार आहिनि ऐं उन्हनि जो को शौक़ु आहे त उनखे पूरो करणु ॾियो। हा, उन सां गॾु इहो शर्त रखो या कंडीशन रखो, बाबा पढ़ाई खे पूरो टाइम ॾियणो आहे ऐं पंहिंजो पढ़ाई डिस्टर्ब न थिए। पोइ चाहे हुनखे गाना ॻाइण जी दिलि थी चए, रांदि खेॾण जी दिलि थी चए, कुझु बि हुनजी हॉबी आहे उनखे करणु ॾियो। ईअं छोकिरियूं आहिनि, कंहिंखे क्राफ्ट जो शौक़ु हूंदो आहे, पर माउ पीउ चवंदा आहिनि न पढ़ण खे टाइम ॾे। बिल्कुलु पढ़ण खे टाइम ॾियणु घुरिजे, पर उनखे पंहिंजे शौक़ु खे बि टाइम ॾियणु घुरिजे। इहो तव्हां आज़माए ॾिसो। इहो मुंहिंजो तजुर्बो आहे, इहो मुंहिंजो मुशाहिदो बि आहे। मूं पाण ते बि इहो आज़मायो आहे, पंहिंजे ॿारनि ते बि आज़मायो आहे। त जॾहिं बि को इंसानु पंहिंजी पसंदि जो, पंहिंजे शौक़ु जो को कमु कंदो आहे, त उहे बाक़ी ज़िमेदारियूं बि ॾाढे सुहिणे नमूने पूरियूं कंदो आहे। सो इन मुंहिंजी सलाह ते ज़रूरु अमल कजो। ऐं हाणे ॾिसां थी त बाक़ी अॻियां सॼे ॾींहं में मां छा छा थी कयां, लाइट केॾी महिल थी अचे, उन हिसाब सां डिसाइड कंदमि। टाइम थिया तक़रीबन 2:45, लाइट अञा ताईं न आई आहे। हिन महिल अङण में उस ईंदी आहे कुझु, त मां अची हिते वेठी आहियां। ऐं अॼु 1 डिसंबर आहे ऐं डिसंबर ॿुधाए थो त मां आयो आहियां। सीउ थोरो अजीब रोज़ खां वधीक पियो महसूसु थिए। ऐं मां थी खावां हिते हीअ ॻाढ़ियूं गजरूं, मुंहिंजियूं फेवरेट आहिनि। इहे मां वठी रखंदी आहियां, यानी थोरी घणी बुख में या ईअं ई दिलि चाहे त मां खाईंदी रहंदी आहियां। लंच अॼु मां स्किप कयो आहे, छो त देरि सां नाश्तो कयो हो, इन करे फ़िलहालु मां उस जा मज़ा थी वठां ऐं हीअ गजरूं थी खावां। ऐं ॿियो ख़बर न आहे त अॼु मां तव्हां सां छा शेयर कंदमि, उहो पोइ ॾिसूं था। हीअ कार्ड्स मां तव्हां सां शेयर कयां थी जेके मां ठाहिया आहिनि। ऐं हिननि ते जेका एम्ब्रॉयड्री आहे उहा नंढे नंढे पीसिस ते मुंहिंजी धीअ सुगंध मूंखे करे ॾिनी। हमेशह उहा तस्वीरूं भरींदी आहे, वॾा वॾा प्रोजेक्ट्स भरींदी आहे। पोइ जेके नंढा नंढा टुकड़ा बचनि, 2-2 इंचनि जा पीसिस, उन्हनि ते उहो ज़ाया न कंदी आहे, उन्हनि ते कुझु न कुझु भरे मूंखे ॾींदी आहे ऐं मां पोइ उन्हनि खे कार्ड्स में यूज़ कंदी आहियां। त हीअ कुझु कार्ड्स आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कयां थी। ही बर्थडे कार्ड सभु, ऐं बेशुमार आहिनि कार्ड्स त, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सभु शेयर करणु पॉसिबल न आहे। इलाही वॾी वीडियो थी वेंदी ऐं तक़रीबन पोइ कम में हिकु जहिड़ा अची वेंदी। सो ही कुझु आइडियाज़ आहिनि, कुझु डिज़ाइन्स आहिनि। तव्हां ॾिसो त कपिड़े जे पीस ते भर्त भरियल उनखे कार्ड में कीअं थो यूज़ करे सघिजे, कार्ड मेकिंग में। त इहो बि हिकिड़ो आर्ट आहे। ही सभु क्रॉस स्टिच्ड कार्ड्स आहिनि जेके असां सिंधीअ में कैनवेस जो भर्त चवंदा आहियूं। 4 सूतीअ ते भरियल आहिनि ऐं ॾिसो केॾा प्यारा प्यारा डिज़ाइन आहिनि, कलर आहिनि। ऐं पेपर पाठे जा कलर बि मूं कार्ड ठाहिण जे लाइ उहे यूज़ कया आहिनि, ब्राइट ऐं ख़ूबसूरत। ऐं यकीननि तव्हांखे वणंदो ऐं मूंखे ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं थो लॻे। सो काई शइ बि बेकार न हूंदी आहे। नंढे खां नंढा कपिड़नि जा टुकड़ा ऐं बचियल धागा, थोरा थोरा ईअं खणी चऊं त पिता बचियल धागनि जा, त उहे बि हिन में यूज़ थिया आहिनि। ऐं हिन ते सिल्वर मार्कर सां मुंहिंजो कमु थियल आहे मथां सॼो, जेको बि तव्हां ॾिसो था। ऐं कार्ड ठाहिण जो मूंखे शौक़ु आहे जीअं त ॾाढो। ऐं हाणे बि मां तव्हां सां जेकी कल्ह कार्ड शेयर कया,
कल्चरल डे जे हवाले सां। त मूं सोचियो त हीअ बि हिकिड़ो आइडिया आहे या हीअ बि मुंहिंजो कयल हिकिड़ो कमु आहे मुंहिंजी धीअ जो, त उहो बि मां तव्हां सां बि शेयर कयां। इन करे जो कार्ड जो ज़िक्र निकितो ई हुयो त भला कार्ड जी ॻाल्हि थी वञे ऐं ॿुधाइजो मूंखे तव्हां कीअं थो लॻे। हिन ते मूं गोल्डन मार्कर सां कमु कयो आहे, त उन्हनि खे वधीक ख़ूबसूरती ॾियण जे लाइ, उन में अट्रैक्शन पैदा करण जे लाइ सिल्वर ऐं गोल्डन मार्कर जेको आहे उहो मां हमेशह इस्तेमालु कंदी रही आहियां। त हीअ हिननि ते इलाहियुनि ते त लिखियलु आहे हैप्पी बर्थडे वग़ैरह, ऐं इलाहियुनि ते नाहे लिखियलु, त उनखे पंहिंजी मर्ज़ीअ सां को मैसेज कंहिंखे ॾियणो हुजे। ऐं मथां हीअ क्रिएटिव हैंड्स बाय NW तव्हां ॾिसो था, इहो हिन जे मथां वाटर मार्क आहे। टाइम थियो आहे शाम जा 6:15, सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे लाइट आई आहे। लाइट आई आहे त मां फ़ोन हथ में खईं आहे ऐं थोरी ई रिकॉर्ड करे ऐं वञी पोइ मां हुनखे चार्ज ते रखंदमि। सो हिते ई मां रात जे लाइ पचायां थी मुङनि जी दाल साई खलुनि वारी, पटाटा बॉइल था थियनि, इनजी टिकियूं ठहंदियूं ऐं उनखां सवाइ हिते गिदामड़ी भुॻल आहे। सो उहा ई मसलो आहे, त तयारी थी रही आहे। ऐं जीअं त सॼो ॾींहुं लाइट न हुई, इन करे कुझु बि मां क्रिएटिव कमु न करे सघी आहियां। ऐं छो त घर जे कमकार लाइ त लाइट काफ़ी हुई, पर वीडियोज़ ठाहिण जे लाइ थोरी एक्स्ट्रा लाइट खपे, इन करे कुझु न थी सघियो अॼु। हीअ जेका हाणे वीडियो तव्हां ॾिठी, कार्ड्स जेके मूं तव्हां सां शेयर कया, इहे सुगन जा ठहियल आहिनि ऐं सुगन खे क्रॉस स्टिच इहो कैनवस भर्थ भरण जो तमामु घणो शौक़ु आहे। त जेके बि नंढा नंढा ज़रियूं टुकरियूं हेतिरियूं बचंदियूं, उहे बि जेके कुझु न कुझु मूंखे भरे को वर्ड लिखी का डिज़ाइन ठाहे मूंखे ॾींदी। ऐं सभु बचियल धागनि सां, थोरो थोरो धागो बचे त कंहिं वॾे प्रोजेक्ट न यूज़ थी सघे त उहो उन में यूज़ थिए। सो अलहमदिल्ला मुंहिंजे घर में न टाइम ज़ाया थिए, न को खाधो ज़ाया थिए, न को कंहिं तरह जो मटीरियल ज़ाया थिए। सो लॻे थो अॼु सिर्फ़ु ॻाल्हियुनि करण जो ॾींहुं हुयो, छो त सॼो ॾींहुं लाइट न हुई, या त को फॉल्ट हो या किथे रिपेयर वर्क हो, त 3-4 दफ़ा विच में आई बि 5-5 मिंट हली पई वञे। त घर जा त सनाथुला कम थींदा रहिया, पर कुझु अहिड़ो ख़ासि न थियो जेको मां वीडियो रिकॉर्ड कयां ऐं तव्हां सां शेयर कयां। सो चवंदा आहिनि जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश प्रिया। कॾहिं कॾहिं त हिकु बहितरीनु कम थी था वञनि ऐं कंहिं ॾींहुं ईअं कुझु बि नथो थिए। ऐं अॼु जे ॾींहं में घणो टाइम जेको आहे लाइट न हुजण जे करे मां सवड़ में गुज़ारियो, डाउनलोड थियल वीडियोज़ हुयूं उहे ॾिसंदी रहियमि ऐं घर जो बसि कुझु मुनासिबु कमु कयो, कुझु घणो न कयो। सो मुंहिंजे ख़्याल में इहो बसि जेको थी सघियो आहे मां तव्हांजे अॻियां पेश कयां थी, तव्हां सां शेयर कयां थी। ऐं इंशाल्लाह सुभाणे जे व्लॉग में वरी मिलंदासीं। सो ज़िंदगी रही त इहे व्लॉग्स पिया ठहंदा, कम पिया थींदा ऐं तव्हां सां शेयर बि पिया थींदा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं। अल्लाह वाही।